जय झूलेलाल। भगवान झूलेलाल जी कहाणी 10वीं जे 11वीं सदीअ जे आसपास जी आहे, जॾहिं सिंधु प्रदेश जे ठॾा ज़िले जी कमान मुस्लिम दो शासक मीरा शाह खे ॾिनी हुई। मीरा शाह ॾाढो क्रूर ऐं अत्याचार हूंदो हुयो, जो पंहिंजी हिंदुनि प्रजा ते इस्लाम धर्म अपनाइण जे लाइ दबाव विझंदो हुयो। हिकु बार जी ॻाल्हि आहे, मीरा शाह न पंहिंजे प्रांत जे सभी हिंदुअनि खे इस्लाम धर्म अपनाइण जो आदेश ॾिनो ऐं हिन आदेश खे न ॿुधण वारनि खे सजाए मौत ॾियण जी धमकी ॾिनी। मीरा शाह जो हिन आदेश सां डिॼी करे कई हिंदू परिवार न हुननि जे दबाव में अची करे इस्लाम धर्म खे अपनाए लाथो, जॾहिं कि बाक़ी जा हिंदू परिवार पंहिंजे पाण में वीचार करण लॻिया कि हिन समस्या जो निवारण कीअं करबो। हिंदू प्रजा ऐं मीरा शाह का इस्लाम धर्म खे अपनाइण लाइ समय घुरियो। समय लाइ हिंदुअनि जे मिन्थुनि सां मीरा शाह आश्चर्यचकित थी वियो। हूअ सोचण लॻो कि हीअ सभु समय घुरी करे छा करे हलाईंदा। हीअ सोचे करे उन प्रजा जे मथां रहम करे कुझु ॾींहंनि जो समय ॾेई लाथईं। चवंदा आहिनि कि सॼा पुरुष, मायूं, ॿार सभु सिंधु नदियुनि जे किनारे विया ऐं उन्हनि सभिनी 40 ॾींहंनि ताईं वरुण देवता जो स्मरण कयो। कड़ी तपस्या जा पोइ नदीअ ते मछलीअ ते सवार हिकु देवता प्रकट थिया, जिन्हनि जे मथे ते मोर मुकुट ऐं हथ में हिकु ग्रंथ हुयो ऐं हुन जी लंबी सफ़ेद ॾाढ़ी हुई। ॾिसंदे ॾिसंदे हूअ देवता अदृश्य थी विया ऐं बालनि जी गरज सां आकाशवाणी थी, मुंहिंजा प्रिय भक्तों, हिंदू धर्म जी रक्षा जे लाइ अॼु खां 7 ॾींहंनि खां पोइ नरसरपुर नगर भक्त रतनपुर राय जी धर्म पत्नी माता देवकी जे गर्भ सां मां जनम वठंदसि ऐं तव्हां सभिनि जा कष्टनि जो निवारण कंदसि। 8 ॾींहं मां शुक्ल पक्ष द्वितीय जे ॾींहुं रतन राय जी पत्नी देवकी जे गर्भ सां भगवान जे अवतारण जा जन्म वरितो। उन्हें ॿारनि जो नालो उदय चंद रखियो। मणिपुर प्यार सां ॿार खे दरिया शाह, उॾेरो लाल ऐं अमरलाल जे नाले सां पुकारींदा लॻिया। चवंदा आहिनि जंहिं झूले ते ॿार खे रखियो हूअ झूलो पंहिंजे पाणे झूलण लॻियो। हिन लाइ हुन बालक खे झूलेलाल जे नाले सां बि चवण लॻिया। जॾहिं ॿार पंहिंजो मुंहुं खोलियो त हुन जे माता पिता ने पल्लव मछली ते सवार हुन देवता खे ॾिसियो, जिन्हनि पंहिंजे दर्शन हूंदे आकाशवाणी जे पहिरीं ॾिना हुआ। मीरा शाह हिकु बार वरी हिंदुनि परिवारनि खे पंहिंजो शाही फरमान ॾिनो। हिंदुअनि मीरा शाह खे ॿुधायो कि हुननि जो उद्धारकर्ता जनम वठी चुकियो आहे ऐं हूअ ॿियो केरु न, असांजा वरुण देवता आहिनि। हिंदुअनि खे बचाइण वारो बालक जे वीचार ते मीरा शाह खिलण लॻिया ऐं चवण लॻो कि मां हुन जे उद्धारकर्ता जो इंतज़ारु कंदुसि। हीअ चई करे मीरा शाह हिंदू प्रजा खे वञण ॾिनो। मीरा शाह जे मौलवियुनि हिंदुअनि ते धर्म परिवर्तन जे लाइ दबाव विझणु चालू कयो, लेकिन मीरा शाह उन्हनि खे इंतज़ारु करण लाइ चयो। हिकु तरफ़ हूअ ॿार हिंदुअनि जे लाइ रक्षक ठहंदो, हुन खे हिते ॻाल्हि ॾाढी वणी पई। वरी ते ॿार हुन जे मन में अजीब सो डपु वेही रहियो। हुन पंहिंजे भरोसे वारा मंत्रियुनि ऐं अहिरनि खे नरसिंहपुर मोकिलियो। जॾहिं अहिल्या नरसरपुर में रतनपुर राय जे घर पहुचा त हुननि ज़हर वारे गुलाब जे ज़रिए हुन खे मारण जी कोशिश कई। हीअ कारण सां अहिरनि जे हथ सां हूअ गुलाब उॾी वियो। अचानक सां अहिरनि पंहिंजी अखियुनि जे साम्हूं नदीअ ते पल्लव मछली ते सवार ॿुढे देवता खे ॾिठो, जो पंहिंजे हथनि में तलवार रखी घोड़े ते सवार हवा में उॾामण लॻियो। जो अहिरनि हुन बालक खे मारण आया हुआ, उहे बि हुननि जे अॻियां झुकी विया ऐं भॻवान झूलेलाल जा भक्त ठही विया। अहिरनि मीरा शाह खे
हुननि सां जो थियो सभु ॿुधायो ऐं हुन खे सम्झायो कि हूअ ॿारु सच में दिव्य ॿारु आहे ऐं हुन खे मारण जो प्रयास न करे। अहिरनि जी ॻाल्हि ॿुधी करे मीरख शाह जे ॾींहुं वियो। उन राति जो सपना अचण लॻया कि घोड़े ते सवार हूअ देवता हथ में तलवार खणी उन जो पीछो करंदो आयो। हुते हू ॿारु वॾो थियण लॻयो। बिना कंहिंजे डप या पक्ष जे हुननि माण्हुनि जी ॾाढी सेवा कई। हिंदू हाथ निश्चित हुओ ॼाण हुआ कि स्वयं वरुण देव हुननि जे वटि अवतरित थिया आहिनि। सां मिलण जो फ़ैसिलो कई। मीरख शाह दे मौलवियुनि जो दबाव वधी वियो ऐं हुननि मीरख शाह खे आख़िरी चेतावनी ॾिनी ऐं चयो कि अगरि हूअ हिंदुनि खे इस्लाम धर्म में न बदिलाई त हुन खे काफ़िरनि जे सहयोगी जे रूप में मनन थियणो। आख़िर में मीरख शाह हुन ॿार जो हया नंदो हुयो उन सां मिली जो फ़ैसिलो कई। जॾहिं मीरख शाह आई हुननि जे मौलवियुनि भॻवान झूलेलाल जो सामनो कयो। तॾहिं भॻवान झूलेलाल हुननि खे चयो कि सॼी दुनिया सिर्फ़ु हिकु भॻवान सां हलंदी आहे जंहिंखे मुसलमान अल्लाह ऐं हिंदू ईश्वर चईंदा आहिनि। हीअ ॻाल्हि ॿुधी करे मीरख शाह जो मौलवी नाराज़ थी विया। हुननि जो चवणो हुयो कि अल्लाह जे सिवा ॿियो कोई ईश्वर कोन्हे। हूअ भॻवान झूलेलाल खे गिरफ़्तार करण लाइ अॻियां वधिया। जीअं ई हूअ अॻियां वधिया आग जी लपटनि मौलवियुनि ऐं मीरख शाह खे घेरे वरितईं। हुन ई समय मीरख शाह जो महल बि आग जी लपटनि में अची वियो। हुतां मीरख जो कोई रास्तो निकिरियो न हुयो। वंदे मीरख शाह ऐं मौलवियुनि खे पंहिंजी ग़लतियुनि जो अहसासु थियो। हुननि भॻवान झूलेलाल खां पंहिंजे कर्मों जी माफ़ी घुरई। मीरख शाह भॻवान झूलेलाल जे आॻियां झुकी करे पंहिंजी ग़लतियुनि जी माफ़ी घुरी ऐं हिंदू ऐं मुसलमान सां हिकु जहिड़ो व्यवहार करण जो चयो। हीअ चइण सां आग जी लपटूं वापसि हली वियूं ऐं महल पहिरीं वांगुरु थी वियो। हाथ हिंदुअनि ते मथां अत्याचार बंदि थी वियो। मीरख शाह सभिनी साॻियो व्यवहार करणु शुरू कई। नसरपुर वापसि वञण खां पोइ सभिनी सां साॻियो व्यवहार करणु शुरू करे लाथे। नसरपुर वापसि वञण खां पोइ भॻवान झूलेलाल खे अहसासु थियो कि हुननि जो अवतार वठण जो समय पूरो थी वियो आहे ऐं हीउ चई झूलेलाल धरती छॾे ॾिनी। हुननि खे धरतीअ उधारण सां झूलेलाल जो मंदिर ऐं मस्जिद ठहियो आहे। जय झूलेलाल साईं, जय झूलेलाल। बेड़ा पार।